जेको आहे आख़िरी इहो आहे ऐं उन्हनि हींअर जेके ख़र्च असांजा जेके असांखे DC साहिब सां मिलिया आहियूं वक़्ती ख़र्च जो हींअर मौजूदा ख़र्च असांखे 32 सरब मुलाज़िम कचा रखणा आहिनि 8 मुलाज़िम फी वार्ड उनखां असांखे मथे पावर ई न आहे। ठट्टो ख़बर मूजिब मीरपुरठोरो टाउन कमेटी जे चेयरमैन एयाज मेमण खे बेएतमादी रथ ज़रिए हटाइण खां पोइ पहिरियों भेरो टाउन कमेटी जो अहम इजलास टाउन कमेटी जे वक़्ती चेयरमैन मोहम्मद सिद्दीक़ सोह जी सदारत हेठि थी गुज़रियो। इजलास में टाउन कमेटी के काउंसलर इकबाल अहमद शोरो, गुलाम अली ख्वाजा, अब्दुल गफूर मेमण, नजीबुल्ला कुंभार, गरमदास और औरत काउंसलर साहिबरा खट्टी समेत शेरीन ऐं साफ़ीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते टाउन कमेटी के वक़्ती चेयरमैन मोहम्मद सिद्दीक़ सोह पारां इजलास में बेएतमादी रथ ज़रिए काउंसिल जी मेंबर पारां हटायल अॻूणे टाउन कमेटी के चेयरमैन ख़िलाफ़ अहम इंकशाफ कया विया आहिनि। उन सिलसिले में टाउन कमेटी के वक़्ती चेयरमैन मोहम्मद सिद्दीक़ सोह इजलास दौरान काउंसिलनि जे मेंबरनि ऐं साफ़ीन खे अंगा खण समेत आगाही ॾींदे ॿुधायो त टाउन कमेटी जे अॻूणे चेयरमैन पारां तरक़ियाती कमनि जे आड़ में 1 करोड़ 62 लखनि जा कम ॾेखारिया विया आहिनि, जंहिंमें वाटर सप्लाई जे तलाउ जो 40 लख ऐं तलाउ जी मिटी कढण लाइ 30 लख ऐं शहर जी गटर नाली जी सफ़ाई ते 20 लख रुपया ख़र्च ॾेखारियो वियो आहे, जॾहिं त टाउन कमेटी जे अॻूणे चेयरमैन पारां हिन वक़्त ताईं 1 करोड़ 47 लख रुपया ठेकेदार खे पुण जारी कया विया आहिनि। हिन वधीक चयो त टाउन कमेटी जे हिन वक़्त माहवार बजट 8 लख रुपया जारी कई वई आहे। कैमरा टीम सां गॾु मलक मंदूर, सोच TV ठट्टो।